अलाए भाई मां त हाणे बेतबार को नथी कयां पई त छमी ऐं खून करे अलाए कहिड़े किताब में लिखियल आहे। अम्मा जे सिर ते आई न त जी बिस्मिल्लाह। मां आखिर छा न सठो आ, जेको भी कुछ सठियो अथम न उन खां खून सफ़ा सोलो आ। मां पे चयो त को नाटक थियो थो, छमी कीअं खून कंदी, पर न हाणे त तूं पंहिंजे ज़बान सां पाण थी बोले पई। भाई तोखे को ख्याल आहे पते थी पई जेल जेल कंदी, भली वञो जेल, पर कुछ सोच पुठियां बाख बि अथी, उन्हें जो छा थींदो इहो सोचो अथई? दुआ कर अम्मा त इएं थे। बाख जो अलावा पंहिंजो पी थस, मां छो गणती कयां? ॻाल्हाई छा थी? मथो ख़राब थी वियो थी छा? सब्र करे वेहो, बस असल मसर ते खयूं आ न खून जो अदी। अल्लाह जो नालो माखे हाणे सूरन सहण जी ताक़त नाहे। न विझो मूंखे वॾे जंजाल में, छो थी मुंहिंजी दुश्मन थी। अम्मा छो असलम बर्बाद थे मुझे करे? हुन डो खयो त बस, तव्हां सभ त बेदर्द आहियो। तू वेठी ॾिस जा अम्मा, असलम वापस जरूर ईंदो ऐं कूंज खे माणींदो। मां ॿिन्हिनि जे विच में खाई कोन खोटींदस। उहा भी मुझे इन दुनिया में केर आ? तो भी त मूंखे लोधे कढियो हो न, इहा इज्जत ॾिनी आई न मूंखे। छो मां तो जी आया, कूंज तो जी आए, सौट थई इनायत उहो तो जो। वॾी ॻाल्हि त बाख तोखे आहे, अञा तोखे छा घुर्जे? न अम्मा तू हाणे ये समझ त मां ॼाई न हुयस, केर भी मुंहिंजो कोन्हे। इनायत त मूंखे रोलियो आ ऐं हाणे तो मूंखे पंहिंजो करे। कोई भी कंहिंखे नाहे रोलींदो, कोई भी कंहिंखे न। हिकु पंहिंजो मुक़दर रोलींदो आहे, ॿियो पंहिंजो अकुल रोलींदो। न तो अकुल खां कमु वठो, न मुक़दर संवारे सघीं। खाना लगे थो त अञा केस में कुछ ॻाल्हियूं खुटनि थियूं। बेली सर तव्हांजे हुकुम मुताबिक़ त दिलावरे नालो विधो अथम। उहा त ॻाल्हि तुंहिंजी ठीकु आहे, पर हिन केस में शमी ऐं कूंज बि त बयान ॾियण ईंदियूं न, हुनजे लाइ कोर्ट ज़रूर पुछंदी। ॿई बयान न थियूं ॼण। मां त नाज़ण ऐं प्यार लॻे चयो अथम। हाल मोहम्मद ॾिस न बाबा, तो बि आख़िर सर्विस कई आहे एतिरो टाइम। भला जंहिं माईअ तां खून थियो आहे उनजो त बयान ज़रूर थींदो न। खानमंद उनजो बयान आख़िर कीअं न थींदो? तोखे ख़बर आहे न त उन केस जो असुल दारोमदार कूंज आहे। कूंज ऐं शमीअ जो बयान ज़रूर थींदो बाबा। मां पाण हलंदुसि बयान वठण, तूं तयारी कर। खून मूं कयो आ त खणंदस भी मां, असलम छो लोड़े? पंहिंजी रज़ा सां खयो अथसि, पंहिंजी रज़ा सां। छो? कूंज हुनजी इज़त आई। इज़तुनि जे ख़ातिर माण्हू सिर कपराए छॾींदा आहिनि। जेकॾहिं असलम ख़ान 2-3 साल जेल लोड़ियो त को अहम कोन थी पियो, मोटी अचे शादी बि करे सघे थो। तू नथो समझे मास्टर साहब त पाणी जे अंदर छा तो वहे। तोखे केड़ी खबर त केड़ी मल केड़ी हवा घुली। मां केतरनि ई माण्हुनि ई हवाउनि जा रुख फिरंदे ॾिठा आहिनि। जेकॾहिं असलम कैदी थी मोटियो ऐं खून जो दाग खणी आयो त तू भाणे जो तस्लीम कंदेस? चरी थी आई। 7 राजन खे ख़बर आहे त असलम खून कयो आहे। त राज खे इहा भी खबर हूंदी त खून मूं कयो आहे। अधे खे त खबर पवे ई कान थी। ईअं को थींदो आहे छा? जवान पुट मां हथ कढजे। केस बि चालान ते वञी पहुतो आहे। पोइ हाणे हुननि जी मर्ज़ी आहे, वो जेको बयान ॾियारीनि। अल्लाह रसूल आहे सूबेदार खां पुछत सही न छा तो वही वापरे। छा पुछांसि? वो निभागो अॼुकल्ह मूं ते ॾमिरियल आहे, मूंखे ॿुधण जे चकर में लॻो पियो आहे। ॿी ॻाल्हि ॿुधी अथई? मूं त ॿुधो आहे त असलम बयान ॾिनो आहे त जावेद सां गॾु दिलावर बि भंगार में हुयो।
पुलिस जांच में मसरूफ आदा। न वो कोन हो, इहो त कूड़ ते संतरो आ। इहो त नसरूअ खे था चेड़ाइनि, नसरूअ खे। मूं बि ॿुधो आहे, ख़बर पकी आहे। जे ईअं थियो न, ॿ पलांद अथनि। तूं बि सोच, मां बि सोचां थो। थी दिलावर हथ सां वञी जावेद खे त कोन मरायो आहे मुंहिंजो पुटु। तंहिं करे नसरूअ जो रत बि हुन जे रत में शामिल आहे। कुझु बि करे सघे थो। जेको पंहिंजे भाउ ते हमलो करे सघे थो त जावेद हुन जे अॻियां कहिड़ी ॻाल्हि हो। ही छा मां छा थी वियो, ही कहिड़ो प्यार कयो मूं, ही कहिड़ो रोग वरितो मूं। जावेद ही कयो तो मेहणनि जे मुंह में छॾे में मूंखे बराबर मुंहिंजो प्यार हुयो। जोर न हो, बराबर बाह जो शोलो हुयो। गुलदस्तो न हो, प्यार की खुशबू करे चाहिया तो चङो हुयो। छा कई, छा मां इहा ई कोन आहियां जंहिं जावेद सां प्यार कयो। छा मां उहा ई कोन आहियां जंहिं प्यार खां इनकार कयो हो। जो मूंखे डपु हो त मां मथां शमी सॾराइजां। शमी जो अॼु नालो वॼे पियो, शमी। शमी ये करे गुनाह धोइण थी चाहे त गुनाह धोइपजी वेंदा, शायद धोपजी वञनि। ॿिन्ही जा दिमाग़ त को अलाए काबा चटे विया अलाए छा। पर हिकु छोकिरीअ जे ज़िद जे करे सॼो कमु डावाडोल करे वियो। बाबा इहो मूंखां कोन, जीअं खपेव तीअं वञी कयो, मूंखां इहो कोन पुॼे। नाज़रन खान, जे करणो हुजे हा न त तो वटि छो अचूं हा? हर मसइले जो हल आहे, गॾिजी ॻाल्हायूं था त। नाज़रन खान, बाबा चोथो हरू भरू असलम ऐं कूंज जी जोड़ी टोड़ी। बाबा चोथो ज़िद करे हरू भरू वेचारनि मासूमनि जी ज़िंदगी गारी। यार ख़ुदा खे मन समझण जी कर। यार तोखे हिकु धड़को मिलियो आहे त तूं ईअं उभो थी वियो आहीं। मूंखे जेको करीमदाद ऐं मौलादाद जेको मूंखे चयो हूंदो, जेको मां मौत जे मुंहं मां निकिरी आयो आहियां, ऐं सभु सठुम बि त छो वएं? तोखे झलियो न वञ जाए, पंहिंजी बेइज्जती बि कराए, असांजी बेइज्जती बि कयई ऐं मुंहुं तकीअ में रखी मोटी आए। बाबा चङो थियो जो मां वियुसि, घटि में घटि इहा ख़बर पई त केतिरे पाणीअ में आहिनि। ख़ैर बाबा नाज़रन ॻाल्हि ॿुध, तूं असांजो चङो बि आहीं त वॾो बि आहीं, पर बिली हाणे समझी घटि थो। बाबा जॾहिं शमी तोखे चवे थी त हली मूंखे थाणे ते पेश कर त उनखे पेश कर न त हू मुंहिंजी ज़िंदगी गारींदी। यार बाबा शमीअ जी ज़िद जी मूंखे ख़बर आहे, तोखे ख़बर न आहे मास्तर। बाबा ठरी वेंदी, मथे ते गुबार अथसि, लही वेंदुसि। तुंहिंजी आदा मर्ज़ी, मां तुंहिंजे पोयां आहे, जीअं वणे तीअं कर। प्यारा खान, जिथे मुंहिंजी अखि थी वञे ऐं जिथे मां ॾिसां थो उते ॿेली तव्हां कोन था ॾिसो। बाबा जेकॾहिं असलम अॼु जेल मां छुटी आयो न त मारिजी वेंदो। इहे खून जा मामला आहिनि। इहो वरी छा थो चई मास्तर, मारिजी वेंदो? मास्तर वाई तका चङी कढ, असांजा साथ अॻे ई सुका पिया आहिनि, बहितर तो सुकाई। बाबा तॾहिं त चवां थो त जेको कुझु मां थो ॾिसां उहो तव्हां कोन था ॾिसो। उहे जेके नसरू ऐं मौलादाद वारा आहिनि न, सॼो ॾींहुं पलान था कनि ऐं सोचनि था त हणी को न को हुन जो मुड़ुसु मारे विझूं। ॿियो त आहे केरु कोन सवाइ ने असलम ऐं ज़फर जे। मास्तर इहो तूं छा थो चई? यार इहो तूं ड्रेजारी थो, मूंखे छो मारींदा? बाबा हाणे थींदी कन ॻण,
ई राजन जा मसाला आहिनि, राजन जा, के अकेलन जा मसाला कोन्हनि। हणी छोरीअ खे बप्पा तरह घर में विहारे छॾियोसि या खट जे पाए सां ॿधी छॾियोसि। घटि में घटि बुड़स कोन माराईंदासूं। काॾे मुंहुं मरियम जो, काॾे टंडो अलाए यार। यार तो त वण ई सभु वॼाए छॾिया मास्तर। हाँ किथां जी ॻाल्हि अची किथे बीठी आहे। अबा पाण खे मास्तर हकीकत ॿुधाए छॾी। हाणे तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, ऐं तूं बि सौंसो कर। राति जो अवेल महिल अच वञ खे छॾ। असलम डीएसपी कल्याण नओं ऑफिसर आयो आहे। हू हिन केस जी इन्वेस्टिगेशन करे रहियो आहे। जेको जेको असांखे ॿुधायो आहे न, डीएसपी साहब जे अॻियां बि उहे ॻाल्हियूं रखणियूं थी। छो जो तूं प्यारे खान जो पुटु आहे, असांखे हिन ॻाल्हि जो अहसासु आहे। जावेद जो खून तो कया? जी सर। केड़ो कोट खटियो अथई जो दिलेरी सां थो चई खून के जी मथारे मुरकींदो? सर इज्जत ख़ातिर लड़ियो आहियां। केड़ो ज़ाल सां ॾिठो अथई? कल ताईं नसरू जो छाड़तो है, अॼु वरी मुड़ुस माण्हू थी वियो आहे। अॼु वरी गैरत जागी थी, उन्हनि जे छोकिरे जो खून कयो अथई। मुंहिंजे नाले हुई साहब। तुंहिंजी अखियुनि में जावेद जी खून जी हिकिड़ी लकीर बि नथो ॾिसां मां। घुरजो हणी नालो जो कूड़े ते पैदा करी। अरे दादागिरी थो ॼण जाई। दिलावर जावेद सां गॾु अंदर हुयो। जे ईअं आहे त तूं को धोधो त न आहीं जो ॿिनि जवाननि खां ॾाढो थी? साहब वो घर में अंदर आयो। अरे पोस्टमार्टम जी रिपोर्ट ॾिठी अथई? छुरियूं पुठियां लॻल आहिनि, पुठियां। अरे लिखी ॾिठी छा? कॾहिं त छोरी जो आशिक अचे त मां कोहांसि? चयमि न फोन मूं कयो आहे, मां ॾोही आहियां बस। अरे पिणे प्यारे जी भाषा इहा छा? मां कातिल खे ईअं कढी ईंदो आहियां जीअं मखण मां वार कढी अचिबो आहे। अरे तुंहिंजे चवण ते न कानून ठहियो आहे न हलंदो। छोरी जी ख़बर पइजी वेंदी सुभाणे ताईं त केतिरी साफ़ आहे। असल में या छोरी उनखे घुरायो आहे या वाटड़ू खे गेले त अंदर मारियो आहे। अञा छुरी जा निशान मूं वरिता कोन आहिनि। चरी तुंहिंजे इन बयान जे करे कुंज, आखिर ये सब राज वारा मुखे छो था झलनि त मां जेल न वञा? जेकॾहिं जावेद जो खून मां कयो आहे त सजा बि मूंखे ई मिलण घुर्जे न। शमी, राज वारा जेको बि फैसलो कनि था सोचे समझे कनि था। इन में का भलाई हूंदी तॾहिं त तोखे झलनि था त तूं बयान न ॾे। पर कुंज, हाणे मां कंहिंजे लाइ जियां? केरु आहे मुंहिंजो हिते जंहिंजे लाइ हाणे मां जियां? चरी, अदा इनायत बि तोखे पंहिंजो करे थो। हू तोसां बेहद मोहब्बत करे थो। हाणे प्यार कयई त छा थी पियो? मुंहिंजी जिंदगी त असल में तुंहिंजे भाउ विञाई न। हाणे छो तो करे प्यार मूंसां? चरी, अदा ॾाढो पछताए थो। चवे थो त मां शादी बि कंदसि, किनिया कोजिया मुंहिंजिया। न कुंज, तू इन्हनि मर्दनि जी फितरत खां वाकिफ नाही। वरी न राज वारनि मेणा ॾिनसि त शमी ज़फर जी विहारियल हुई त इहो ई इनायत मूंखे रोज़ जबल में उछलींदो। तंहिं करे मां जेको फैसलो कयो आहे उहो सही कयो आहे। चरी, तुंहिंजे इन बयान जे करे असांजे सॼे ग़रीब आबाद जी इज़त घटिजी वेंदी। तूं इन जे करे पंहिंजे आटे तां लही वञ। हूअं बि कहिड़ी इज़त रही आहे ग़रीब आबाद वारनि जी। तूं मुंहिंजो ई मिसाल वठ। ज़फर मूंसां प्यार करे मूंखे मेणनि जे वर चाढ़े छॾियो। उन महिल ग़रीब आबाद वारा काॾे विया हुआ ऐं ग़रीब आबाद जी इज़त चवें त सच थी शमी, पर तोखे कहिड़ी ख़बर त असां औरतूं केतिरियूं मजबूर ऐं लाचार हूंदियूं आहिनि। मोहम्मद अली, जावेद जी क़त्ल जी तहक़ीक़ात किथे पहुती? सर, मां ॾींहं में चालान पेश कंदुसि। फरियादी धुर आहे कोन, चवण जे बावजूद बि कोन आया। बाक़ी मां मुल्ज़िम जा बयान रिकॉर्ड करे छॾिया न। मोहम्मद अली, कंहिंजो पुटु क़त्ल थी वञे ऐं उनखे फिरियाद जो हक़ बि न मिले जो हू फिरियाद बि न करे, इन जो मतिलब त हुननि जो कानून तां वेसा ई ख़तम थी विया या त पलो कंदा। असांजो कमु आहे त असां अहिड़ी का बि सूरत हाल पैदा न कयूं जो माण्हुनि जो इंसाफ़ तां वेसा हलियो वञे ऐं पाण में विड़ी अमुन अमुना जो मसइलो हल कनि।
कोर्ट ऐं थाणनि में जवाबदार ऐं फिरियादी खे हिक नज़र सां ॾिठो वेंदो आहे ऐं असांखे बि ईअं ई करणु घुर्जे। मोहम्मद अली, तूं उन्हनि ॾे वञ ऐं वञी मजबूर करेनि त जीअं कुझु चवनि।